दरगाह गौसिया दस्तगीर जे उर्स मुबारक जे मौक़े ते सिंध जी क़दीमी सक़ाफ़ती रांदि मल्ह मलाखड़ो जारी आहे, जंहिंमें सिंध जा भलोड़ मल्ह पंहिंजी ताक़त आज़माए करे मल्ह जो मुक़ाबिलो करे हिक ॿिए खे मल्ह दसे मलाखड़े में आयल हज़ारे माण्हुनि खां ख़ूब दाद हासिल कयो। सिंध ऐं पंजाब जा मल्ह पहलवान पंहिंजी ताक़त ऐं फ़न खे उजागर करण लाइ सिंध जी सक़ाफ़त मल्ह जो फ़न पंहिंजनि नस्लनि ॾांहुं मुंतक़िल कंदा रहनि था। सिंध टीवी पारां शहर सिंध मलाखड़े जी भरपूर नमूने सां आजियां कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त असां 27 जनवरी ते रहमू वारे पार्क घोटकी में थींदड़ मलाखड़े में भरपूर नमूने सां शिरकत कंदासीं ऐं सिंध जा सभई मल्ह मलाखड़े में शरीक थींदासीं ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे मुक़ाबलनि में भरपूर हिसो वठंदासीं। हुननि जो चवणो त सिंध टीवी हमेशह रांदियुनि खे हथी ॾींदे सिंध जी क़ौमी रांदि मल्ह खे अॻिते वधाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं मल्ह पहलवाननि लाइ आवाज़ बुलंद कयो आहे ऐं हाणे बि सिंध टीवी मलाखड़ा कराए संदन हौसला अफ़ज़ाई करे रही आहे। असांखे तमामु भले मां भलियूं सहूलतूं आहिनि। असां त सिंध टीवी वारनि जा पहिरियों निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी जिदोजहद करे मल्ह जे फ़न खे निर्वार कयो आहे। सिंध टीवी वारनि असांजा 5-6 डिवीज़ननि में वॾा मुक़ाबला पिया थियनि। उन खां पोइ जेको सिंध लेवल ते मलाखड़ो थींदो उहो बि तमामु नामवर मलाखड़ो हूंदो। या असांजे बीमार पहलवाननि खे जेके वज़ीफ़ा मिलिया आहिनि 3-3 लख मिलिया आहिनि, 2 लख मिलिया आहिनि, लख मिलियो आहे, इहे बि असांजे सिंध टीवी वारनि जी हिमत सां मिलिया आहिनि। असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं सिंध टीवी वारनि जा जंहिं असांजी पुराणी रांदि तमामु पुराणे खां पुराणी रांदि खे हेठां खां खणी मथे अर्श ते पुॼायो आहे ऐं असां उन सां हर टाइम गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। मां भरपूर शेर सिंध जे मलाखड़े में मीटिंगूं बि कयूं आहिनि ऐं पहलवान बि वठी बि वेंदुसि। 6 डिवीज़ननि में भरपूर पहलवाननि सां मुंहिंजो सिंध टीवी सां तावन आहे ऐं भरपूर मल्ह मुक़ाबला कराईंदुसि। हींअर असांखे तमामु सहूलतूं ज़्यादा आहिनि। असांखे फीसूं बि सही पियूं मिलनि। या रहाश आहे या फीसूं आहिनि या किराया भाड़ा आहिनि, उहे सभु सहूलतूं असांखे ॾिनियूं वञनि थियूं। सिंध टीवी वारनि जा शुक्रनवाज़ आहियूं जो शेरे सिंध मलाखड़ो उहो असांजे कराइनि था। सॼी असांजी जेके बि डिवीज़न आहिनि हर हिकु डिवीज़न में मलाखड़ो कराइनि था। इन जा असां वॾा शुक्रनवाज़ आहियूं सिंध टीवी वारनि जा जंहिं असांजे सिंध टीवी में सिंध असांजी खे मल्ह खे मथे आंदो अथऊं। बाक़ी असांजो ॿियो त को इन महीने एमपी तव्हां कोन कयो आहे। इहो सिंध टीवी वारनि खे असां शुक्रगुज़ार आहियूं, थोराइता आहियूं जो असांजे शेरे सिंध मलाखड़े खे हेॾो मथे आने ऐं कयो अथऊं। असांजा डिवीज़न सखर जा जेके बि हूंदा उहे मुक़ाबला कंदा। 6 पहलवान जेके चढ़ींदा उहे असां किराची में उड़ाईंदासीं। जेकी असांजो मल्ह फन आहे बाबा, इहो पुराणो क़दीमी फन आहे असांजो। ईअं जॾहिं को इंसान जी तख़लीक़ थी आहे उन टाइम खां ई मल्ह मुक़ाबिलो हले पियो ऐं असांजा तमामु बहितरीनु जोधा जवान थी गुज़रिया आहिनि। हिन वक़्तु बि असांजा भलोड़ पहलवान सिंध में आहिनि जेके वॾा वॾा मुक़ाबला था कनि। जेको हाणे मुक़ाबला थियण वारा आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां शेरे सिंध जे हिसाब सां उहे मलाखड़ा इंशाअल्लाह ताला हर डिवीज़न में थींदा। उन मां 6 मल्ह सिलेक्शन थी ईंदा जेके कराची में फाइनल ते मुक़ाबिलो कंदा। इंशाअल्लाह ताला तमामु बहितर मुक़ाबला थींदा। सिंध टीवी वारनि असांजी वॾी महिरबानी आहे। हर मेले में असां सां तावन कनि था, हर जाइ ते अचनि था। हे पहलवान आहिनि, हे अवाम चार माण्हू सभु बीठा आहिनि। सिंध टीवी वारनि असां ते माना वॾी महिरबानी कई। माज़ो हाणे न मिलियो पर हाणे मोहम्मद इकमार साहिबु आयो आहे, उन महिरबानी कई आहे। मल्हनि खे अॻिते आणे पियो ऐं प्रोग्राम सुठा सुठा कराए पियो। इन लाइ माना अॻु में कोन मिलियो आहे असांखे। मतिलबु इलाही टाइम थी वियो, 20 साल खनि थी विया। वॾनि मुक़ाबलनि में तव्हां हिसो वरितो? हा, कलंदर ते, लतीफ़ ते, या भिटाई आहे, जाम साहब आहे, सचल आहे, भलनि प्रोग्राम पंजाब में विड़ी आया आहियूं। हर जाइ ते असां मुक़ाबला कया। पंहिंजे घोटकी में वॾो ख़ुशि थियूं जे असांजे घोटकी में प्रोग्राम थियनि था। असां सिंध टीवी वारनि जा बिल्कुलु थोरीता आहियूं जो असांजे घोटकी ज़िले में वॾो ख़ुशहाली ऐं मल्ह जे तरफ़ां वॾो तावन करनि था। असां जा बिल्कुलु थोरीता आहियूं। असल में तो पुरानी सकाफ़त है जेका पूरी सिंध में हलंदड़ क़दीम।
ऐं असां त इहो ई गुज़ारिश कंदासीं त हिनखे अञा फाल कयो वञे, वधायो वञे, छो त हीअ हिकिड़ी साफ़ ऐं पाक आहे ऐं हिन जे ॾिसण सां इंसान जी जेका रूहानियत आहे न उहा वधे थी ऐं शौक़ु थिए थो त माण्हू पहलवान जी कोशिशि करे पाण बि माण्हू पहलवान थी वञे। ऐं हज़रत पीरान पीर रमतुल्लाह जन जो मेलो आहे जेको क़दीम सालनि खां सदियुनि खां हलंदो थो रहे। काफ़ी अक़ीदतमंद मुरीद पांधेड़ी हिते अची पंहिंजो सवाब ख़ातिर ईंदा आहिनि ऐं शौक़ सां पहलवानी ॾिसंदा आहिनि ऐं असां चाहियूं था त इनखे अञा वधायो वञे, पूरी सिंध में मलाखड़ा जारी हुजनि त वधीक सुठो थींदो। असां ॿाहिरनि मुल्कनि में मञाए चुका आहियूं त उते मुक़ाबला खटी आया आहियूं। मां रूस वियोसि, ईरान वियोसि, कोरिया वियोसि, उते मारे असां मुक़ाबला इहो साबित कयो त सिंध जा पहलवान कंहिंखां घटि कोन्हनि के। हाणे शेरे सिंध मुक़ाबला थी रहिया आहिनि, तव्हां हुन में हिसो वठंदव? बिल्कुलु वठंदासीं। असांजी महिनत आहे, पंहिंजूं तेल हणूं था, वर्जिशूं कयूं था त जीअं असां शेरे सिंध जो लक़ब हासिलु करे सघूं। ऐं मां 6 सरकारी भिटाई जा एवार्ड खटिया आहिनि तव्हांजे दुआउनि सां। इंशा अल्लाह ताला शेरे सिंध जा बि इनाम असां ई खटंदासीं इंशा अल्लाह ताला। Share it,